अल्लाह जी रहमत वसंदी आ जे ॻोठ में रब जे कुरान जो दर्स थींदो आ। उन ज़मीन जे टुकरे जे मथां अल्लाह जे रहमत जी पालूट बरसात रहमत जी वसंदी आ। जे ज़मीन जे खिते ते अल्लाह जे कुरान जी तिलावत कई वेंदी आ। मदीने वारे साईं फरमायो त खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु। तमाम में सभिनी का भले में भलो इंसान उहो आ जेको खुद भी कुरान पढ़ंदो आ, ॿियनि खे भी कुरान पढ़ाईंदो। नमाजी भलो, हाजी भलो, सखी भलो, मुजाहिद भलो, शहीद भलो, अल्लाह के रस्ते में जिहाद करण वारो भलो, पर सभिनी भलन का भलो उहो आ जेको कुरान पढ़ंदो आ, ॿियनि खे कुरान पढ़ाईंदो। ऐं जेको हिकिड़ो दीनी मदरसो कायम करे पो भली पाण वञी मज़ार में आरामी थिए, 100 साल गुज़री वञन मदरसो हलंदो, माण्हू कुरान पढ़ंदा, अजर ऐं सवाब उन्हे खे मिलंदो पियो जंहिं मदरसे जी शुरूआत कई। अज उस्ताद हाजी अली मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जे मज़ार जे मथां लातादाद अणखुट रब जूं रहमतूं थियूं वसन। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत सां मिली चो सल्लल्लाहु अलैका या। यो अल्लाह जो सालियो बानो, यो अल्लाह जो वली बानो, जे कुरान पढ़ियो जिन के कुरान पढ़ायो, जे खुद दीन ते अमल कयो जिन के दीन ते अमल करायो। इन जो शान छाहे, इन जो मान छाहे, इन जो मर्तबो केतिरो बुलंदा। अचो मदीने वारे साईं जी ज़ात का पुछूं त इन जो शान रब वटि केॾो आहे। सुभान अल्लाह। सुनन इब्ने माजा में हजरत अब्दुल्ला बिन अम्र बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आ, मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जो असावी तो चवे, राए तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतूफ बिल काबा। हजरत अब्दुल्ला चयो त मूं पंहिंजे अखियुनि सां मदीने वारे साईं खे ॾिठो, सोना नबी बैतुल्लाह जो तवाफ पिया कनि। अल्लाह करे चल असां सभिनी खे बि काबे जो दीदार नसीब थिए। रब करे चल असां खे बि उहो ॾियारो अचे जो हिननि अखियुनि सां रब जे पाक घर जो दीदार कयो। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब जो असावी तो चवे, तुम सोना हबीब काबे जो तवाफ पिया कन, बैतुल्लाह जे चौधारी तवाफ कन पिया, ऐं संदन ज़बान पाक ते ही लफ्ज़ हुया यक़ूल मा अत्यब के व मा अत्यब रीह के। ए काबा तू केडो पाक घर रही, ए काबा तू केडो सुरहो ऐं खुशबूदार घर रही, ए काबा तुझू हवाऊं केडियूं खुशबूदार आहिनि, ए काबा मां आज़म के व मां आज़म हुर्मत के। ए काबा तू केडो इज्जत वारो घर रही, तुझी हुर्मत तुझी ताज़ीम तुझो शान तुझो मर्तबो केॾो वॾो बुलंद आहे। पुट बैतुल्लाह शरीफ काबतुल्लाह
तू हिते खास करी गोठ में नमाज पढ़ंदो ही जे मुंह काबे दे न करी त नमाज न थींदी चो मुंह बैतुल्लाह दे न करी न नमाज न थींदी जिते मुजी छा चोंदे मुंह तरफ बैतुल्लाह है चवंदा आयो नमाज जी नियत कंदा आयो छा चवंदा आयो मुंह तरफ बैतुल्लाह जे काबतुल्लाह जे इहो काबो वा अल्लाह जो घर वा जो हर वक्त में इन जे मथा 120 रब जो रहमतूं वसन थियूं 60 रहमतूं उन्हनि खे मिलन थियूं जेके काबे जो तवाफ था कन 40 रहमतूं उन्हनि खे मिलन थियूं जेके उते नमाज था पढ़न ऐं 20 रहमतूं उन्हनि खे थियूं मिलन जेके रुए काबे जी ज़ियारत वेठा कन थकदी पियायो ॾोह तव्हांजो बि न आहे सवा 2 खूब टाइम चढ़ी हलियो आ पर जान सोली मां बि कोन छॾींदो सां घणे अरसे खां पोइ मिलिया आहियूं वरी ईंदड़ जलसे ते मुलाक़ात थियल न थिए पिरी प्यारा बैतुल्लाह शरीफ ते रुगे ज़ियारत करे को दीदार करे रुगे ॾिसे वेही तब 20 रहमतूं के नसीब थियन ऐं जेको काबे जा 7 तवाफ करे हिकड़ो चक्कर हुंदो आहे 7 चक्कर जे त हिकड़ो तवाफ आ एड़ा 50 तवाफ करे गुनाहन का इए पाक ऐं साफ थियो जी उन्हे दी पाक हुयो जेनी उनके अमड़ जीजल जणियो मां जणींदी आ न दफ्तर में हिकड़ो भी गुनाह न हुंदो आ मानू पाक ऐं साफ जमंदो आ जेको बैतुल्लाह जा 50 तवाफ करे हर तवाफ जा 7 चक्कर हन 50 तवाफ करे मोटे गुनाहन का पाक साफ थी मोटंदो आ ऐं बैतुल्लाह शरीफ जी कुंड में एकड़ो पत्थर लगल आ जेके हजरे अस्वद सरबो आ उन्हें हजरे अस्वद के चुमी जण के अल्लाह जे साजे हथ के चुमी सुभान अल्लाह अल हजरुल अस्वद यमीनुल्लाह अज़्ज़ व जल्ल अलल अर्द युसाफिउ बिहा खल्क़िही कमा युसाफिउ अर्रजुल अखाह जी तमामा हिकड़ो मानू बे भाउ सां मिलंदो आ मुसाफो कंदो आ हथ में मिलाईंदो आ अल्लाह पंहिंजे बानन सां मिलंदो आ त हजरे अस्वद जे ज़रिए मिलंदो आ जे हजरे अस्वद ते हथ रखियो जेनो अल्लाह जे हथ ते हथ रखी हजरे अस्वद के चुमी जेनो अल्लाह जे हथ के चुमी मुझा दोस्तों वो पाक घर जिते हजरे अस्वद जे घर के इसी मदीने वारो मीर तो फरमाए ते काबा तू केडो पाक घर रही ए काबा तुझू हवाऊं पाकीज़ा हन तुझी जमीन पाकीज़ा तू हुर्मत वारो घर रही तू इज्जत वारो घर रही पर ए काबा वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही लहुर्मतुल मुमिन इंदल्लाह आज़म मिनका मिन हुर्मतिका ए काबा मुखे कसम उन्हें रब जी जात जो जेंदे हथ में मुहम्मद जी जान आ उन्हें रब जो कसम खणी तो चवा त मोमिन बानो ओ कुरान पढ़न वारो कुरान ते अमल करन वारो इयो मोमिन बानो उन्हें जी इज्जत उन्हें जी ताज़ीम उन्हें जी तकरीम तो काबे खां बे अल्लाह वट वधीका पुट का गाल समझव मदीने वाले साईं सरजमीने मस्जिदुल हराम में काबे जो तवाफ कन था असहाबन जो नजरूं मुस्तफा जे चेहरे ते हिन हुजूर काबे जो तवाफ कंदे फरमाइन था काबा तू पाक ही तुझी सरजमीन पाक तुझू हवाऊं फजाऊं पाक हन बराबर तू इज्जत वारो हुर्मत वारो पर मुखे कसम उन्हें रब जो जे हथ में मुहम्मद जी जान त मोमिन बाने जी इज्जत मोमिन बाने जी हुर्मत तो काबे खां बे अल्लाह वट वधीका अज मानू चवन था त उस्ताद अली मोहम्मद जे मज़ार ते छो वींदा हो छाजे ला था वलीन वट वञो हींअर जेका या तूफान पे आयो
अल्लाह जो टरी वियो कराची अमुन सा बचा थी वियो मानुन चयो त हज़रत अब्दुल्ला शाह असहाबी जी करामत और अब्दुल्ला शाह गाजी जी करामत त केतरन मानुन के पेट में सूर हुयो चवन पिया त अब्दुल्ला शाह गाजी छा बचाईंदो तवा शिरक था कयो छा वलियन वट मिलंदो वा वलियन के आस्थानन ते छो विंदा आयो पुट वली का मामूली गाल ना है मदीने वारो साईं तो फरमाए त काबे खाबे मोमिन बाने वली बाने दी इज्जत हुर्मत ताज़ीम अल्लाह वट आला ए बाला काबो केडे शान वारो वा काबो केडी अजमत वारो वा काबे जो कुंडू इज्जत वारियूं काबे जी जमीन इज्जत वारी काबे शरीफ जी फजाउन हवाउन में वनी जेका दुआ घुरे सा कबूल पर साईं फरमाइन ता कसम उन रब जी जात जो जे हथ में मोहम्मद जी जान त मोमिन बाने जी इज्जत ताज़ीम तकरीम हुर्मत काबे खाबे अल्लाह वट वधीका पुट जे काबे जे चौधारी वञो दुआ घुरो त दुआ कबूल पवंदी आ त पो अल्लाह जे वली जे आस्थाने ते अची दुआ घुरो इहा दुआ रद न थींदी आ अल्लाह इहा दुआ कबूल करे छॾींदो आ अज बि खोड़ माण्हू चवनि था असांखे फलाणी मुश्किल आई उस्ताद हाजी अली मोहम्मद जे दरबार ते दुआ घुरी थी असांजो फलाणो कम थी वियो असांजी फलाणी हाजत पूरी थी वई पुट कम अल्लाह कंदो आहे पर वलीअ जे आस्थाने ते घुरियल दुआ रब रद न कंदो आहे जन सारी जिंदगी पंहिंजे रब जे इबादत में बंदगी में गुजारी जन कुरान जी खिदमत में गुजारी खुदा जाने मजार उन्हनि जी ते अल्लाह जो नूर वसंदो आ उन्हें जी कब्र जे करीब अची जेको दुआ घुरंदो आ रब ने दुआ के रद न कंदो ऐं मदीने वारे साईं फरमायो अज़ियतुल मोमिन नक्सिल काबत 70 मर्रा मोमिन बाने जी दिल रंजाइण मोमिन बाने जी दिल ईज़ाइण के मोमिन बाने जी दिल दुखाइण एडो गुनाह हुआ जिए को मानू 70 भेरा बैतुल्लाह के काबतुल्लाह के ड्राहे हिकड़ो भेरो न ब भेरा न 70 भेरा काबे के ड्राहण जो डो एक पासे मोमिन जी दिल रंजाइण जो डो अन्या घणो मुसलमानो अल्लाह जे वलियन मोमिन कामिल मोमिन बानन जी इज्जत कंदा कयो के अल्लाह वारे जी दिल न दुखाईंदा कयो वो भली वो वली मज़ार में हुजे या ज़ाहिरी जिंदगी में हुजे के वली जी के मोमिन जी दिल न दुखाईंदा कयो छो त मोमिन जी दिल दुखाइण काबतुल्लाह के 70 भेरा ड्राहण का बड़ो गुनाह ऐं मदीने वारे साईं फरमायो लहुरमतुल मोमिन इंदल्लाह आज़म मिन हुरमतिक मालिही व दमिही ए काबा मोमिन बाने जी इज्जत तो काबे का मथे आ मोमिन बाने जो खून ऐं मोमिन बाने जो माल इहो बि अल्लाह वट शान वारो वा के मोमिन जो माल फबाए के मोमिन जो खून हारे अल्लाह ताला उन ते डमरबो आ अल्लाह उन ते कावड़बो आ मदीने वारे साईं फरमायो के मोमिन के जेको ईज़ाए थो वो अल्लाह जे डमर ऐं कहर के सट करे थो तवां के तांजा दोस्त वणंदा हन तवां के तांजा यार वणंदा हन अल्लाह के भी पंजा दोस्त वणंदा है चो अल्लाह के गलायो रब के पंजा दोस्त वणंदा हन मिठा जिए तवां पंजे दोस्तन जा अंगल मञंदा आयो दोस्तन जो फरमाइशूं मञंदा आयो अल्लाह भी पंजे वलियन जा अंगल ऐं फरमाइशूं मञंदो सुभान अल्लाह मुझा दोस्तों हिकड़ो वली हो मजसूब फकीर मस्त मजसूब फकीर रस्ते सा अचे पियो मींहुं उठल हुजे रस्ते में गप चिक गारो हुजे वली मस्त फकीर अचे पियो उन जे पेरन में जा छंडा निकता मिट्टी जा को मानू बजड़ा संगती भाकुर पायूं अचन पिया फकीर जे पेरन जी मिट्टी हिकड़े
दोस्त जे कपड़न ते लगी त बे दोस्त के कावड़ आई फकीर के घटवद गालाई तो मुझे यार जा कपड़ा खराब कया हन मुझे दोस्त जा कपड़ा तो विञाया हन फकीर के घटवद गालाई गारियों नहीं फकीर वरंदी न दिनी फकीर जवाब न दिनो बस गाटो मथे करे ॾिठई सरव मथे निहाई गर्दन हेठ कयई वो मानू जेको गाल्हाए पियो न गारियों में जे पंजे यार जे खातिर पैर तिरकियुस किरियो गाटो भजी पियो उते जो उते मरी पियो के मानू जो फकीर तो इनके पिटियो वा इनके बदुआ ॾिनी आ फरमाईंदा वा मूं पिटियो न है यारन के यारन जे करे कावड़ ईंदी आ हिन जे यार जे बदन ते मिट्टी लगी यार न सठी हिन जने मुखे गारियों ॾिनियूं त मुंहिंजे यार न सठियूं मुंह न पिटियो आ मुंह न गार ॾिनी आ पर मुंहिंजे यार खे ग़ैरत आई मुंहिंजे यार खे कावड़ आई उन जो गाटो भञी छॾियो आ पुट शींहं सां खइजे पर अल्लाह जे फ़कीर सां न खइजे के अल्लाह वारे जी दिल न दुखाइजे उनन का फायदो वठो दुआ वठो उनन के दर ते वञो आस्थाने ते वञो अकीदत सां मोहब्बत सां वञो पर के फकीर जी दिल न दुखाए छो त फकीर जेके लफ्ज कढंदो आ उहे थी पवंदा आहिनि ॻाल्हायो फकीर जेके लफ्ज कढंदो आ न थी पवंदा आहिनि हिकिड़ो अल्लाह जो बानो वञे पियो तहज्जुद नमाज जे लाइ नमाज तहज्जुद जी पढ़ण जे लाइ मस्जिद में वञे पियो पैर में का शइ लॻसि पैर में का शइ लगी तो फकीर चयो अले काठी आ अले पत्थर आ अले लोह आ अले छा फकीर त हलियो वियो नमाज़ तहज्जुद पढ़ी मोटी आयो घर ॾे सुबुह जो माण्हू अचे ॾिसण त रस्ते ते का शइ पई आ जेको ॾिसे चए अले काठी आ अले पत्थर आ अले लोह आ अले छा और उहा शइ जेका रस्ते ते पई न फकीर जा लफ़्ज़ निकता अले काठी आ अले पत्थर आ अले लोह आ अले छा जेको ॾिसे उहो ईअं चवे वॾा सियाणा माण्हू वठी आया अकुल वारा वठी आया भाई चाहे जेको ॾिसे के बा अले काठी आ अले पत्थर आ अले लोह आ अले छा उन खे लेबोरेटरी में खणी विया साइंसदान खणी विया एनालाइसिस कयूं उन ते वञी तजुर्बा कयूं खोजना कयूं त ही कहिड़ी शइ आ उन लेबोरेटरी में तजुर्बा करे 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 उन जो तजुर्बो लिखी ॾिनो अले काठी आ अले पत्थर आ अले लोह आ अले छा जेके फकीर जा लफ्ज़ निकता न ईअं थी पियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जो बानो रात जो वक्त हुजे मींह वसी पियो बारिश हुजे सर्दी जी मौसम हुजे गॾ ते सवार हुजे के ॻोठ में आयो दर खड़काई के न दर खोलियो वरी ॿियो दर खड़काई के न खोलियो दर टियों दर खड़काई सीउ पियो लॻे फकीर ॾके गॾ पियो ॾके काफ़ी दर खड़काई पर के न खोलियो हिकिड़ो कुंभर हुजे कुंभार उन जी आवी पचे पई थान मिट्टी जा पचन पिया कुंभार ॿाहिरि निकितो कुंभार जो ॾिठो त फकीर मींहं में पुसे थो ॾके थो कुंभार वठी आयो फकीर के घर में रहाई मानड़ी खाराई उन जे गॾ खे पंहिंजे जानवरनि सां गॾु ॿधई उन जी ख़िदमत चाकरी कयई पर कुंभार के निंड न पई अचे घड़ी अचे घड़ी वञे घड़ी ॿाहिरि वञे वरी अंदर अचे फकीर पुछुसि त कुंभार सुम्ही नथो भला निंड नथो करी चइजे मींहुं वसे थो पियो मुंहिंजी आवी में पाणी पइजी वियो न मुंहिंजा घड़ा कचा सभु उॾी वेंदा मुंहिंजी महिनत साल जी 6 महीननि जी बर्बाद थी वेंदी तंहिंजे करे निंड नथी अचे फकीर फरमायो त वञी तो ठिकरी खणी ठिकरी समझो था न उन ठिकरी ते कुछ लिखई जे हाणे ही उन आवी में पूरे अचे तू सुम्ही पो नुक़सान तुंहिंजो कोन थींदो कुंभार अकीदत मंद हुयो ठिकरी खणी आयो गुज़रे के जेको लिखी ॾिनो उहो वञी पूरे अचे सुम्ही पियो सुबुह जो फकीर खे नाश्तो कराई फकीर जाॾो जो सैलानी हलियो वियो 2 ॾींहं गुज़रिया कुंभार वञी पंहिंजी आवी खोली त आवी जा ठिकर सभु सोन जा
घड़ा मट नाद दिल्ला जेकी भी थाम हुया सब सोन जा पर जेका मिट्टी हुई वो अब सोन जी बन गई चीज मुखे के मारे न वने ही मुजो हेडो सोन हेडो खजानो केर मु गरीब मिस्किन के मारे मुजो सोन फुरे वने बादशाह वट वनी इतला की सही ही रात मुसा वाक्यो थियो हेतरो मुजो घड़ा मट सब सोन जा बनजी विया हन बादशाह चोद भला हुआ ठिकरी त खणिया त फकीर लिखियो जाए फकीर लिखियो त जे न हुजे हां नूरा यार कुंभारा हलाक थी वने हां बलख बुखारा कुंभार जो नालो हो नूरो फरमाए जे नूरो न हुजे हां त बलख बुखारा बर्बाद थी वजना बादशाह चोद ही तो को कानी करामत वारो फकीर हुयो तो इनकी खिदमत कई रात रहाई जे नत सजे बलख पुकारा के बर्बाद करे वने हाने यो सब खजानो तुंजो आ जो तो फकीर जी खिदमत कई आ पुत्र के फकीर के दुर्वेश दुआ वठो के अल्लाह वारे जे आस्थाने ते वनी दुआ वठो वली वलियन बुजुर्गन अल्लाह वारन जी किला न कबिया कीमत न कबिया दुश्मनी न रखबिया उनन सा मोहब्बत रखबिया दुआ वठबिया जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझा दोस्तों मदीने वाले साईं फरमायो हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत था मुझे आका जे प्यारे असहाबी रिवायत कई सुनन इब्न माजा में इमाम इस्फहानी भी रिवायत आंदिया मुझे सोने नबी फरमायो त जेको के मोमिन के ईज़ाए जेको के अल्लाह जे दोस्त के ईज़ाए जरे क़यामत जे ॾियारे उथंदो लकी अल्लाह मकतूबन बैन ऐनैहि आयसुन मिन रहमतिल्लाह जे अल्लाह जे दोस्त के ईज़ायो अल्लाह जे वली के दुखायो जने क़यामत जे ॾियारे यो कब्र मजा उथंदो इने जे पेशानी ते लिखियल हूंदो ही अल्लाह जे रहमत का महरूम ही अल्लाह जे रहमत का महरूम ही दोज़ख जो बारण बणजण वारो जे दुनिया में के अल्लाह जे दोस्त के रंगायो जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह मुझा दोस्तों जेको अल्लाह वारन के ईज़ाए उन जे निरड़ ते लिखियल हूंदो ही अल्लाह जे रहमत का महरूम पर जेको दुनिया में के अल्लाह वारे जी खिदमत करे क़यामत जे ॾियारे उन्हे वली सां गॾु जन्नत ॾे हलंदो सुभान अल्लाह हे जेके कुरान जा हाफिज हन हे जेके दीन जा आलिम हन जने क़यामत जे ॾियारे उथंदा रब फरमाइंदो ओ दीन जा आलिम भी ओ कुरान जा हाफिज भी ही महशर जो मैदान तई ॾिस सुञाण जन जन तुंहिंजी खिदमत कई जन तुंहिंजी ज़ियारत कई जन तुझे पुठिया नमाज़ूं पढ़ियूं जन तो वट दीन जो इल्म पढ़ियो जन तो सां गॾिजी हज कया उमरा कया अॼु उन्हनि जी सिफारिश करे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वञे सुभान अल्लाह पोइ उन ॾींहुं जॾहिं उस्ताद हाजी अली मोहम्मद ईंदो न
रब फरमाईंदुसि ए खास के लिए वोट सजो थई हे मलीर तई हे मेमण वोट तई सुञाण जेकी तुजी मस्जिद में जुम्मो पढ़ंदा हुया जन तो सागर जी हज कयो जन तो सागर जी उमरा कया जन तुझे मदरसे में बच्चा पढ़ाया जन तुझी मस्जिद ठहराई जन तुझे मदरसे की खिदमत कई अज उन्हनि सभिनी के सुञाण पाण सां कढाए जन्नत दे वठी आबिद ज़ाहिद हिकड़ो सिर छदाए पंजी जान छदाए जन्नत दे वेंदा पर आलिम हाफिज हज़ारन के छदाए जन्नत दा पाण सां गडाए वठी वेंदा सुभान अल्लाह साईं फरमाइंदा जने क़यामत जो ॾियारो थींदो हिकड़ो आलिम ईंदो रब फरमाईंदुसि भी ही मशर जो मैदान थई सुञाण जन जन के तू सुञाण दे उन्हनि के हथ मां पकड़ ऐं पाण सां गॾाए जन्नत ॾांहुं वठी वञ ॿुधाए पोइ आलिमनि जी ख़िदमत कजे आलिमन की मजलिस में वंजे ऐं आलिमन की खिदमत में उन्हनि जे मदरसन में उन्हनि जे मस्जिदन में उन्हनि सां जानी माली खिदमत कजे खुदा जाने इहो अमल दुनिया में भी फायदो दींदो आखिरत में भी फायदो दींदो मिठा तू भाग वारो आहीं तुझे शहर में ही भलो मदरसो आ जंहिंजी कारकर्दगी अॼु केतिरा क़ुरान जा हाफ़िज़ केतिरा आलिम तैयार थी रहिया आहिनि ओ मिठा रब जूं रहमतूं हुजनि उस्ताद हाजी अली मोहम्मद ते ऐं हिन वक़्तु जेको साईं संदन मसनद ते वेठो आहे मौली साहब साईं उमेद अली अल्लाह जो लख रहमत हुजन साईं उमेद अली जे मथा वडी जिदोजहद कन था वडी जाखोड़ कन था वडी दीन की खिदमत करे रहा है अल्लाह ताला उन्हनि के दुनिया आखिरत में जो बेहतर बदलो ॾींदो ही ॾिसो ही आलिम सगोरा ही नूरानी चेहरा हिकड़े आलिम जी ज़ियारत कयो मदीने वारे साईं फरमाए ॼण मूं मोहम्मद जो दीदार कई मन जलस माल आलिमे जे आलिम सां गॾिजी वेठो हर घड़ी जे अवज़ उन के जन्नत जो बाग रब अता फरमाए छॾींदी साईं फरमाइनि मन साफ़ा आलिमन फकअन्नमा साफ़हनी जे हिकड़े आलिम सां मुसाफ़ो कयो ॼण मूं मोहम्मद करीम सां मुसाफ़ो कयो ओ मिठा ही आलिम तैयार थियन पिया ही कुरान जा हाफिज तैयार थियन पिया ते इन मदरसे जो असा सभनी के खिदमत करण जो हक आ खुसूसन इन ॻोठ वारन के गुजारिश है त पंजा बच्चा छडियो मदरसे में कुरान जा हाफिज बनायो दीन जा आलिम बनायो मदरसे जी खिदमत कयो पंजे हलाल कमाई मंझा इन मदरसे जी तवा खिदमत कंदो हिकूण मदरसे जी खिदमत कंदो ॾहूण रब ताके बदलो मुझा दोस्तों अल्लाह जो वायदो आ तवा दीन की खिदमत कंदो त अल्लाह तवा के दुनिया आखिरत में माला माल फरमाए छदींदो मिठा अल्लाह ताला जल्ल शानु शाल असा सबनी जी ये हाजिरी पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए इन मदरसे के जी 100 सालन का आबाद अल्लाह करे क़यामत तई ये आबाद ऐं शाद हुजे इन मौलाना उमेद अली के अल्लाह ताला इन जे इल्म में अमल में फैज में मजीद बरकत अता फरमाए जेकी हिन मदरसे जा खिदमत गुजार हैं अल्लाह ताला उन्हन के मजीद बरकतुन सा माला माल फरमाए अल्लाह ताला जल्ल शानु असा सबनी जी हाजिरी पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए मदीने वाले साईं के सदके सोने नबी जे दर जी असा सबनी के हाजिरी नसीब फरमाए।